बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी 12 किताब जे हवाले सां सबक 22 सिखंदासीं। सबक 22 में कहिड़ा आवाज़, कहिड़ा अखर ऐं कहिड़ा अखर मिली करे कीअं उहे अल्फाज़ ठाहिनि था, अॼु असां इहो मुकमल तौर ते सिखंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। सबक 22 में जेको असांजो पहिरियों लफ़्ज़ आहे उहो आहे गाफ ज़बर ग, ॾाल ज़बर ॾ, हे पेशो हो, गॾ हो। ॿियो लफ़्ज़ अचे थो खे ज़बर ख, चे ज़बर च, रे पेशो रो, खचर। टियों लफ़्ज़ अचे थो घे वाघो, रे वारो, घोड़ो। उन खां पोइ हेठि जेके लफ़्ज़ अचनि था उन्हनि में गाफ ज़बर ग, ॾाल ज़बर ॾ, हे पेशो हो, गॾ हो, खे ज़बर ख, चे ज़बर च, रे ज़बर र, खचर। जीम जे, ॾाल वाडो, जेडो, नून ज़बर न, अलमंद आह ये हे आहे, गॾ हो, खचर, जेडो न आहे। उन खां पोइ असांजो लफ़्ज़ अचे थो गाफ ज़बर ग, ॾाल ज़बर ॾ, हे पेशो हो, गॾ हो, घे वाघो, रईएड़े, घोड़े। जिम ज़बर ज, हे ज़ेरे हे, रे वारो, जहिड़ो, नून ज़बर न, अलमंद आह ये हे आहे, गॾ हो, घोड़े, जहिड़ो न आहे। सो हीअ हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे हीअ क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।